बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां ॻाल्हाइण लाइ असां ज़बान इस्तेमालु कंदा आहियूं। लफ़्ज़नि जो मिठास बि असां वटि आहे ऐं लफ़्ज़नि जी कड़वाहट बि असां वटि आहे। लफ़्ज़नि जी ताक़त बि असां वटि आहे, लफ़्ज़नि जी कमज़ोरी बि असां वटि आहे। अगरि असां इन्ही ज़बान सां कंहिंजी सपोर्ट कंदासीं, ताक़त ॾींदासीं, हौसलो ॾींदासीं त अॻिलो ताक़तवर थी सघे थो, उनखे हौसलो अची वेंदो, उहो पंहिंजो कमज़ोरियुनि खे ख़तमु करे कामयाबु थी सघे थो। पर असां इन्ही ज़बान सां अगरि कंहिंखे चवंदासीं ख़तमु थी वियो आहे, हीउ कंहिं कम जो न आहे, बसि इन मसइले मां हे कॾहिं न निकिरी सघंदो, वेचारे सां ज़ुल्म थी वियो, बसि बाबा तूं ज़ोर न लॻाए, तूं ख़तमु थी वए। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। ॾेॾरनि जो टोलो हिकिड़ो अचे पियो रस्ते सां, त रस्ते ते हिकिड़ी गप हुई जिते तमामु घणी कीचड़ हुई, दोबो हुयो हिकिड़ो, पाणी हुन में घटि हो पर हुन में गप घणी हुई। ॿ ॾेॾर हुन में अंदरि किरी पिया। उहो चीकी मिटी हुई, तमामु घणी कीचड़ हुई, त उहो अंदरि वञनि पिया फासबा। त ॾेॾर ॿाहिरियां चवनि पिया यार ख़तमु थी वेंदो, हाणे हितां कीअं निकिरी सघंदो, हीउ बसि ख़तमु थी वियो। त उन ॾेॾर खे चवनि पिया ॿाहिरियां जेके कड़ ते बीठा, त उहे चवनि पिया तूं ज़ोर न लॻाए, पंहिंजो मौत क़बूल कर ऐं तूं ख़तमु थी वेंदे। ज़ोर लॻाए लॻाए बेगुनाह पाण खे ख़तमु न कर, हूअं बि तूं ख़तमु थी वेंदे। सहारो जो न ॾिठई, हिननि जे लफ़्ज़नि बि हुनखे कमज़ोर करे वेठो, त उहो वीचारो ज़ोर लॻाए 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 उते मरी वियो। ॿियो ॾेॾर जेको हो त उहो बि कोशिशि करे पियो, झंप ॾेई ॿाहिरि निकिरण जी करे पियो, त पर वरी कीचड़ में, छो जो गप जेका हुनजे जिस्म खे लॻे तो वज़न थी पियो, त हाणे एॾो झंप वॾो न पियो ॾेई सघे जो ॿाहिरि कड़ ते निकिरे। हुन एॾियूं कोशिशूं कयूं त ॿाहिरि कड़ ते बीठल ॾेॾर उनखे चवनि पिया त जीअं हो मरी वियो त तूं बि मौत क़बूल कर, त तूं कोशिशि न कर। हिनखे ज़बान सां सम्झाइनि पिया, इशारनि सां सम्झाइनि पिया, हिनखे चवनि पिया तूं इहो ज़ोर न लॻाए, पंहिंजो मौत क़बूल कर। पर उहो मुसलसिल पंहिंजी कोशिशि कंदो रहियो, झंप हणे हर अंदरि हर ॿाहिरि ई ॿाहिरि, आख़िर ही ॿाहिरि निकिरी वियो। ॿाहिरि जो निकिरी वियो त पोयां हिकिड़ो ॿियो टोलो बि अचे पियो ॾेॾरनि जो, त उहे हिन खां पुछनि पिया त ॿियो हाल वाल छा मसइलो थियो? जी हीउ मसइलो थियो, हिकिड़ो मरी वियो जंहिं ज़ोर लॻायो ऐं हीउ ॿाहिरि निकिरी आयो। त हाणे अॻियां जेके बीठा कड़ ते उहे पोयनि खे ॿुधाइनि पिया त हीउ अलाए कीअं बची वियो आहे। पोयनि ॿुधायुसि त हीउ कननि जो ॿोड़ो हो। तव्हां जेको हिनखे चओ पिया न ज़ोर न लॻाए, तूं मरी वेंदे, मौत क़बूल कर, हिनखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे। हिन इहो सम्झो त हीउ मुंहिंजो हौसलो था कनि, त तकड़ कर, निकिरी वठि, झंप लॻाए। इन जे करे हिन खे हौसलो अची वियो, कननि जो ॿोड़ो हुयो ऐं तव्हांजे ॾिनल हौसले मां ही ॿाहिरि निकिरी आयो। कुझु इंसाननि जा लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि, जॾहिं इंसान ते को वक़्तु ईंदो आहे त उहे इंसाननि जा लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि त यार हे ख़तमु थी वियो, बसि इन चिक मां ही ॿाहिरि न निकिरी सघंदो, ख़तमु थी वियो। कुझु जेके सियाणा माण्हू आहिनि ऐं समझदार माण्हू आहिनि, ॿिए खे हौसलो ॾियण वारा माण्हू हूंदा आहिनि, उहे हुनजी पुठी ठपींदा आहिनि, पुट घबराए न, दॿे जो पाणी आहे सुकी वेंदो, उनखे हौसलो ॾींदा आहिनि त बाबा अहिड़ा मसइला फिलाणनि सां थिया, टीरनि सां थिया, मटीरनि सां थिया, सभु निकिरी आया, तूं बि निकिरी वेंदो। कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां इन्ही ज़बान सां अगरि माण्हुनि खे हौसलो ॾींदासीं त माण्हू पंहिंजी कमज़ोरी खे ख़तमु करे पाण में हौसलो पैदा कंदा ऐं वॾनि वॾनि मुसीबतुनि सां मुंहुं ॾेई सघनि था। पर असां ई अगरि चवंदासीं यार हे ख़तमु थी वियो, अगरि कंहिंजो पीउ मरी वियो त उनजे पुटनि जे अॻियां वेही तॾहिं ते चवंदा त यार वेचारो पीउ हलाएसि पियो घरु, हाणे त तबाह थी वेंदो, सभु कुझु खपाईंदो, हीअं कंदो, हाणे हिननि खां किथे हलंदो हीउ जहान। दुनिया जो हिकिड़ो वॾो सच इहो आहे त जिन्हनि जा बि पीअर मरी विया आहिनि, उन्हनि जा पुट कुझु लाइक़ु कुझु नालाइक़ु पर पंहिंजे पेरनि ते बीही विया आहिनि। उन्हनि खे छो जो ज़माने में हौसले ॾियण वारा माण्हू मिलंदा आहिनि। नालाइक़ माण्हू जो इहो ई कमु आहे त सदाईं वेठा पराए कमज़ोरी कंदा त यार हीउ ख़तमु थी वियो, हीउ बुख मरंदो, हीअं कंदे में जॾहिं बि तव्हांखे कमज़ोर करण वारा माण्हू मिलनि ऐं तव्हांजी हौसला अफ़ज़ाई न कनि त तव्हां कननि मां ॿोड़ा थी वञो, पंहिंजी मंज़िल खे साम्हूं ॾिसो त असांखे हिन मंज़िल ते पहुचणो आहे, असांखे कामयाबु थी ॾेखारिणो आहे, हिन किच मां ॿाहिरि असांखे हर हाल में निकिरणो आहे, छो जो असां कननि मां फ़िलहालु ॿोड़ा थी विया आहियूं। ईअं सम्झो त तव्हां ॿोड़ा आहियो, माण्हू तव्हांजो हौसलो था वधाइनि। कुझु मुख़ालिफ़ बि हूंदा आहिनि त जेके हरू भरू इंसान जी दिलि किराईंदा आहिनि त बाबा हीउ ख़तमु थी वियो आहे, मर्द थी ज़माने सां मुंहुं ॾियो, सॼी फैमिली, सॼो घरु, सॼो ख़ानदान, त जीअं उहो फ़ख़ुरु महसूसु कनि त असां जंहिंजे कुल्हे ते आहियूं त उहे को कामयाबु शख़्स आहे, कामयाबु मर्द आहे ऐं असांजी अॻुवाणी हिकिड़े ठाहूके तरीक़े सां करे थो। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो।
अल्लाह निगहबान।